अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में माण्हू घरनि खे अहिड़े नमूने सां तामीर कंदा जीअं का नक्शे वारी चादर हुजे, मुज़यन चादर हूंदी आहे न जंहिंजे मथां रंग बरंग सुठा गुल ठहियल हूंदा आहिनि या नक्शो ठहियल हूंदो आहे, अहिड़े नमूने सां घरनि खे मुज़यन कंदा, अहिड़े नमूने सां घरनि खे ठाहींदा। अॼुकल्ह जेकॾहिं ॾिठो वञे त अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा फैशन घरनि जे अंदरि अचनि था पिया। आम घर, मिटी वारो घर, गारे वारो घर, सादगी वारो घर, कंहिं बि मुस्लमान खे वणंदो कंहिं बि क़िस्म जो न आहे। हा पहिरियों ईंदा ॾिसंदा त ॾे हाल वाल तुंहिंजी जाइ कीअं ठहियल आहे, त उहो वीचारो जेको ग़रीब हूंदो चवंदो गारे जी। अॼुकल्ह गारे जो दौरु ई न आहे, सीमेंट जो दौरु आहे। वरी जेकॾहिं सीमेंट सां ठहियलु हूंदी त फ़लाणी शइ न आहे, टीरी शइ न आहे। हे दुनिया जे अंदरि जेके तव्हांजूं ख़्वाहिशात आहिनि न, इहो क़बर वारी मिटी तव्हां असांजी ख़्वाहिशात खे भरींदी। त बहरहाल रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी रिवायत करे थो, अल्लाह जे रसूल फरमायो जीअं चादर मुनक़श थींदी आहे उन जे मथां VIP डिज़ाइनियूं ठाहिबियूं आहिनि, आख़िरत खां अॻु में माण्हू पंहिंजा घर अहिड़े नमूने सां तामीर कराईंदा। आई ॻाल्हि सम्झ में? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माण्हू ज़कात के टैक्स सम्झंदा, टैक्स ज़कात के बोझ ऐं टैक्स सम्झंदा, तावान व ज़कातु मग़रमन, माण्हू ज़कात के बोझ सम्झंदा। अॼु तव्हां ॿुधायो, तव्हां असां मुस्लमान ज़कात अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, अल्लाह जे तरफ़ां इहो तव्हां असांखे जेको आहे अदा करिणो आहे। पर खोड़ असांजा मुस्लमान आहिनि, हूंदा मालदार, उन्हनि खां ज़कात जेकॾहिं चवंदे त मुंहुं उन्हनि जो ख़राबु थी वेंदो आहे। हिकिड़ा माण्हू वरी जेकॾहिं ॾींदा त ख़राबु मुंहुं करे। हालांकि ज़कात ॾियण में फ़ाइदो त उन इंसान जो आहे, ज़कात ॾियण सां अल्लाह उन जे माल खे पाक रखे थो पियो ऐं क़यामत जे ॾियारे अचे थो। अल्लाह जे रसूल फरमायो जेको माण्हू ज़कात अदा नथो करे उनजो माल याने सोने चांदी जेका आहे गरम जहन्नम जी बाहि मां तपाए करे उन जे निर्णय दिलि जे मथां उन जा ॾंभ ॾिना वेंदा त माल तोखे ख़ुदा ॾिनो आहे, तूं अलाह जे रस्ते में माल ख़र्चु कंहिं बि क़िस्म जो नथो करे, अलाह जे तरफ़ां उन जे मथां अज़ाब ॾिना वेंदा त मुंहिंजा अदा माल जेको ख़ुदा तोखे ॾिनो आहे इन तुंहिंजे माल जे अंदरि ग़रीब जो मिसकीन जो हक़ु आहे, इहो तोखे उन मिसकीन जे साम्हूं उन मिसकीन खे तोखे हक़ु अदा करिणो पवंदो। जेकॾहिं न कंदे अल्लाह ताला जे तरफ़ां तुंहिंजे मथां इन जा अज़ाब मुसलत थींदा। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अब ज़कात मग़रबन, ऐं हक़ीक़त आहे अॼु असां ज़कात खे ज़कात वारो मामिलो सम्झूं ई नथा, अल्लाह जो हुकुम सम्झूं ई नथा। हिकिड़ा माण्हू त रब साईं माफ़ फरमाए, अल्लाह माफ़ फरमाए, ज़कात बाबा फ़र्ज़ु आहे, जीअं हज फ़र्ज़ु आहे, निमाज़ फ़र्ज़ु आहे, ज़कात छा आहे मुस्लमान खे ॾियणु छा आहे ईअं फ़र्ज़ु आहे। अच्छा जेको माण्हू जो इन जो सराहतन इनकार जेकॾहिं करे थो त भई मां ॾींदुमि ई कोन, छाजी ज़कात आहे, छाजो हुकुम आहे, अल्लाह ताला माफ़ फरमाए। मुफ़्ती इकराम खां वञी करे पुछा कयो इन माण्हू जो त इस्लाम सां कंहिं बि क़िस्म जो को बि ताल्लुक़ न आहे, इहो माण्हू इस्लाम खां ख़ाली आहे, फ़ारिग़ थी वियो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अच्छा हिकिड़ो माण्हू जेकॾहिं इनकार त नथो करे पर ॾिए नथो, हिकिड़ा वरी मुंहुं ख़राबु करे ॾींदा आहिनि। अच्छा हिकिड़ा वरी जेके ॾींदा त उन्हनि जो तरीक़ेकार छा आहे? उन्हनि जो तरीक़ेकार वरी इहो हूंदो आहे जो उहे माण्हुनि खे लाइन जे अंदरि बीहारे छॾींदा। जेको माण्हू ज़कात वठणु आयो आहे 200 500 ॾींदा, 4 5 कलाक मर्द ऐं मायूं मुंहिंजा अदा ज़कात उन ग़रीब जो तुंहिंजे माल जे अंदरि हक़ु आहे। कंहिं बि हक़दार खे हक़ु ॾिबो आहे त उनजे ॾियण जी सूरत छा आहे? हितां वञी करे उन जे दरवाज़े ते पहुच, उन जे दरवाज़े ते पहुची करे उनखे उनजो हक़ु अदा कर जंहिंजो हुकुम कंहिं कयो आहे, शरीयत ऐं इस्लाम कयो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व ज़कात मग़रमन, आख़िरी वक़्त जे अंदरि माण्हू ज़कात खे टैक्स सम्झंदा, बोझ सम्झंदा, मोह ख़राबु करे ॾींदा। अल्लाह ताला माफ़ फरमाए। के त तक़वा वारा मुत्तक़ी परहेज़गार मौजूदु आहिनि जेके अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी माल जी मुकमल ज़कात अदा कंदा आहिनि। हिकिड़ा त अहिड़ा आहिनि जिन खे ज़कात जो नालो वठंदे त उन्हनि खे चिड़ ईंदी आहे, उन्हनि जो मोह ख़राबु थींदो आहे। त बहरहाल इहा निशानी बि काफ़ी हद ताईं तव्हां असां ॾिसूं था पिया त काफ़ी माल वारा आहिनि पर वीचारा ज़कात खां क़ासिर आहिनि। जिन न ॾिनो आहे ख़ुदा उन्हनि जे मथां बि अज़ाब मुसलत कंदो। आई ॻाल्हि सम्झ? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साहबी रिवायत करे थो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान खे मौसीक़ी ऐं नूह जे अंदाज़ में पढ़ियो वेंदो। क़ुरान खे कीअं पढ़ियो वेंदो बाबा? जीअं मौसीक़ी हूंदी आहे न उन अंदाज़ में, या असां वटि काफ़ी जेके दोस्त हूंदा आहिनि अल्लाह ताला माफ़ फरमाए, हीउ क़ुरान मजीद जेको आहे अरबी जे अंदरि नाज़िल थियल आहे ऐं इनखे अरबी लहजे जे अंदरि पढ़णु सभ खां वधीक बहितर आहे।
अरबी अंदाज़ में अरबी लहजे जे अंदरि माण्हू क़ुर मजीद खे पढ़े। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त जीअं अरबी लहजो आहे उन अरबी लहजे जे मुताबिक़ छा कयो वञे, इन क़ुर मजीद खे पढ़ियो वञे। पर असां वटि काफ़ी माण्हू इन अरबी लहजे जे अंदरि न पढ़ंदा आहिनि। मौलवी जेके हूंदा आहिनि वीचारा, उन्हनि खे क़ुर मजीद जी तजवीद जी ख़बर न आहे, वेठा पिया सुर कंदा। माण्हू जेके वेठा हूंदा उहे बि वीचारा अबोज, उहे बि वीचारा ग़रीब मिसकिन पिया ॿुधंदा। हो पियो क़ुर मजीद पढ़ंदो सुर सां, पर काथे लफ़्ज़ जी अदायगी मख़रिज जो ख़्यालु वग़ैरह न कंदो आहे। सभु माण्हू चवंदा आहिनि वाह वाह माशाअल्लाह, फ़िलाणे मौलवी जो त साईं बयानु ॾाढो भलो आहे। अदा ॾे हलवाल मौलवी साहिबु कहिड़े मौज़ू ते बयानु कयो, इहा ख़बर कान्हे का, बाक़ी क़ुर ॾाढो भलो पढ़े। इहा ख़बर कान्हे का त मौलवी साहिबु छा चयो, पर क़ुर ॾाढो भलो पढ़े। खोड़ अहिड़ा मुबल्लिग़ आहिनि जिन जी क़ुर मजीद जी अदायगी दुरुस्त न आहे, जेके तजवीद सां क़ुर मजीद न पढ़ंदा आहिनि। ईअं वीचारा पिया क़ुर मजीद पढ़ंदा आहिनि। तजवीद सां क़ुर मजीद पढ़णु इहो इंसान जे लाइ ज़रूरी ऐं लाज़िमी आहे। माण्हू तजवीद सां क़ुर मजीद पढ़े। अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े हंधि बयानु कयो, जंहिंमें अरबनि जा आलिम आया, वॾे में वॾा ज़बरदस्त आलिम हुआ। जॾहिं अरबी जे अंदरि अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह बयानु कयो, हुन जे इल्म खे ॿुधी करे उतां जा अरब परेशान थी विया। चई वाह जो अल्लाह ताला अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह खे इल्मु अता फ़रमायो आहे। अॼु ॾींहं ते असां अहिड़ो इल्मु न ॾिठो आहे। अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह जे ईअं वञी करे चहिरे जे मथां बोसा वञी करे ॾिनऊं त तुंहिंजे इल्म जो कमाल असां किथे बि न ॾिठो आहे पूरी ज़िंदगी। हालांकि अजमी थी करे ख़ुदा तोखे एतिरो इल्मु ॾिनो आहे। हिकिड़े अरब अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह खे चयो, तुंहिंजे इल्म जी दास्तान त वाह जी आहे, पर मौलाना हिकिड़ो अर्ज़ु ज़रूरु ज़रूरु कयां। चई ॿुधायो त कहिड़ो आहे? चई तव्हां क़ुर तजवीद सां पढ़ंदा कयो। क़ुर छा सां पढ़ो? तजवीद सां, मख़रिज जो ख़्यालु कयो। उन वक़्त जे अंदरि अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह महसूसु कयो त मुंहिंजी तजवीद दुरुस्त न आहे। एॾो वॾो इल्म वारो माण्हू, एॾो वॾो साहिब इल्मु माण्हू हिकिड़े कारी साहिब वटि वञी करे पंहिंजी अदायगी मख़रिज खे दुरुस्त करण जे लाइ वेठो। त हीअ जेके लफ़्ज़ तव्हां असां अदा कंदा आहियूं, क़ुर मजीद जेको तव्हां असां पढ़ंदा आहियूं, उन जी अदायगी ऐं मख़रिज लाज़िमी आहे। ईअं सुरनि वारे हिसाब किताब में जेकॾहिं माण्हू क़ुर पढ़ंदो त इहो सही न आहे। या असां वटि खोड़ माण्हू हुसूल माल जे लाइ क़ुर मजीद पढ़ंदा आहिनि। माफ़ु कजो, हुसूल माल सम्झो था न, माना माल जी कमाई जे लाइ क़ुर मजीद पढ़ियो वेंदो आहे। ईअं लांडू ॾेई करे वॾो वॾो क़ुर पढ़ंदा, छाजे करे? सिर्फ़ु माल जे कमाइण जे। असांखे चंद टका मिलनि, असांखे चंद पैसा मिलनि, उनजो मक़सदु उन दुनिया खे हासिलु करणु हूंदो आहे। या असांजे इलाइक़े जे अंदरि जेके क़ुर जा हाफ़िज़ हूंदा, उहे वीचारा छा कंदा, सॼो साल मथे ते टोपी उन्हनि खे न हूंदी आहे। खोड़ अहिड़ा माण्हू तव्हां असांखे मिलंदा, मथे ते टोपी बि न हूंदी, दुनिया जे कमनि ऐं कारनि जे अंदरि निमाज़ बि पंहिंजे वक़्त ते कोन पढ़ंदा हूंदा। जॾहिं शाबान जो महीनो ईंदो, 20 तारीख़ शाबान जी गुज़रंदी आहे, टोपी मथे ते अची वई, हाणे निमाज़ पढ़णु शुरू कई, सॼो साल 11 महीना पियो रुलंदो, 12हों महीनो रमज़ान शरीफ़ जो अची करे मुसले ते बीह करे क़ुर मजीद पढ़ंदो आहे। इहे माण्हू जेके आहिनि, इहे ख़तरनाक अमल कंदा पिया। अल्लाह उन्हनि खे हिदायत अता फ़रमाए, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे सम्झ अता फ़रमाए। जंहिं तरीक़े सां रब साईं क़ुर मजीद जे पढ़ण जो हुकुम कयो आहे, उहो लाज़िमी आहे त तव्हां असां मुसलमान चङे नमूने सां सिखूं, क़िराअत सां ऐं बहितरीन अंदाज़ में क़ुर मजीद पढ़ूं, उन्हनि जे लफ़्ज़नि जी अदायगी ऐं मश्क वग़ैरह जो ख़्यालु कयो।